पढ़ो कुरान पाक तक आखिरत जी खबर भी पई ता असा कुरान ही न पढ़दासीं मता बिया कब्र जो भव वठी वञे हां पर दुनिया जी गालियूं कंदासीं जिंदगी ये गुजरी वई केतरा केतरा अछियूं ॾाढ़ियूं थी वयूं पर अल्लाह जो कुरान ॾिसी नादरा भी न पढ़िया दुख थींदो आहे पढ़दा कयो अल्लाह जो कुरान ऐं अची करे कुरान पाक जी गालियूं समझंदा कयो सब गालियूं लिखियूं पयूं फरमाई कुलू वतमतऊ खाओ पियो दुनिया जो नफ़ो वठो पर थोड़ो अथव तो मां मालिक तव्हांजो नालो रखां थो त इन्नकुम मुजरिमून न तव्हां पहिरें नंबर जा मुजरिम ऐं गुनाहगार आहियो अल्लाह गुनाहगारी खां बचाए आमीन चओ अदा गुनाहगारी वारो लफ़्ज़ को भलो आहे मुजरिम को सुठी शइ आहे अल्लाह से मुजरिमियत खां बचाए अल्लाह सभी जी कब्र भली करे अदा मुजरिम कब्र में दुखियो थींदो मुझे सुने रबी करीम सच सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमाता गुनाहगार इंसान के कब्र में रखियो तो वनी मलाक अचनस्ता मलाक मुनकर नकीर तो अचे उतारे करे पुछाता कंदुस मर रब का तुझो रब केड़ा मन नबियो का तुझो नबी केड़ो आ मा दीन का तुझो दीन केड़ो आ हाणे मुजरिम इंसान जे जिंदगी खाण पीण मकसद समझो न अल्लाह जे नमाज दे आयो न अल्लाह जे कुरान दे आयो ये जिंदगी जानवर न आंगी गुजारी पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जवाब में ये चवे तो हाय हाय लादरी माखे त खबर ही कोने का सोदे तो वास्तो ना है ना कुरान सा वास्तो हुजे अल्लाह जे नमाज सा वास्तो हुजे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी हुजे दीन इस्लाम सा वास्तो हुजे त अॻिते भी मेहनत थे ना हां ता असा ते याद न कंदा सकते की भलाई थी अर्ज कया टिनी सवालन जे जवाब में लादरी चे तो माखे मालूम नहीं मलाकन के हुक्म थे तो मलाको इनी जी कब्र के तंग कयो मुझे सुन रबी करीम साईं फरमानता कब्र एडी तंग थी वने थी सजी पासीरी खबी जी जाते खबी सजी जी जाते अचे थी हुक्म थे तो मलाको नी जे मथा नगड़े में नड़ो विशु बशो पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वो नडे में नडो विशु न जे पैर ते वेही टंगणे तो यो इंसान ही वेड़ जी वने तो जी दुनिया जे अंदर कागल वेड़ जी वेंदो आ मुझे सुन रबी करीम साईं जन फरमायो आ वरी हुक्म थे तो नी जे मथा मलाको नाग के बसो एकड़ो नाग रही सीने ते डंगणे तो हेठ 70 गज हेठ जमीन सड़ी वने थी हेठ हलियो वने तो क़यामत जी मुसीबत में मुब्तला आहे अल्लाह बचाए अल्लाह बचाए ॾाढी ॾुखियूं शयूं तो ऐं मुझे सुने रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको दुनिया जे अंदर पांजे रब के राज़ी तो करे अल्लाह सभी का राज़ी थे आमीन चो साईं जन फरमानता जे उन्हीं के कब्र में रखियो वने तो मलाक उथारस्ता उन जी सूरत ॾिसो मुझे सुने रबी करीम साईं फरमायो साईं जन फरमाता जॾहिं नेक इंसान के कब्र में रखियो तो वने मलाक उथारस्ता ऐं हीअं जो नज़र करे तो त सिज लहण वारो आ मलाक पुछा कनस्ता मर रब का तुझो रब केड़ा मन नबियो का तुझो नबी केड़ो आ मा दीनो का तुझो इस्म दीन केड़ो आ जवाब में मुझे सुन रबी करीम साईं फरमायो जवाब में उनके चवंदो आ त दऊनी उसलीम मलाको माता के सवालन जा जवाब दींदो पियो आ पर थोड़ी देर मांखे छॾियो सिज लहण वारो आ मता मुंहिंजी निमाज़ थे पढ़ी जी कज़ा न थी वञे आहे न दाजे जो निमाज़ सा वास्तो तो इए थींदो आ हिते मस्जिद केतरी नंढड़ी आ पर भर भी कोन होती हां ओ बेनिमाज़ ने नजर कर ये वलन जा वलर कतार जो कतारा पे नजर जुमे जी नमाज थींदी बाहर ॾिसने बाजारन में भी माण्हुनि में खोट नहीं दुख थींदो आ रोण ईंदो आ बेली निमाज़ी थियो बेनिमाज़ी न थियो पाक करीम साईं फरमायो जवाब में चवे तो दऊनी उसली छॾियो त मां रब जी निमाज़ पढ़ा और जे जिंदगी नमाज न पढ़ी हेकड़ा वारी थी अठड़ा असा जो को बोली साहब जे तो हेकड़ा थी अठड़ा में अठे नी जुमे जी नमाज खा पो अग में सिर्फ में बिठा होता वरी मस्जिद जे वेझो न हेकड़ा वारी थी 360 ईद जी नमाज ते जी नमाज त पढ़ो ॾिस न असा जाफर गुलाम रसूल शहराल कोडारो चवंदो आ पो सही न जी ईद ॾिस ने ये जो पटके के बथो हणदो त ये तरो मथे होते अगी सिर्फ में बैठो होतो चल न मोली साहब झट देर करे कावड़ में जी मोला काडे सिज चढ़ी वञा तो जो वाज न थो खुटे पढ़ बया नमाज दीहणी न थो जस नमाज देला एकड़ा वरी ईद जी नमाज छड़ो पढ़ दे अल्लाह सभी के नमाज पढ़ी तौफीक नसीब
पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था मलाक चानस्ता निवाद दुनिया जे अंदर पणी अज कब्र में आयो आ जे कब्र में आयो त केड़ा सवाल कयो चनस्ता मर रब का तुझो रब केरा जवाब में चे तो रब अल्लाह मुझो तो रब हिकड़ो अल्लाह चो सभई चो अल्लाह हिकड़ो चो जोर सा चो अल्लाह हिक इए भी चो त अल्लाह बन थी सकता हां चो वहदहु ला शरीक अकेलो बे नंबर पे पूछा चनस्ता मन नबी का तुझो नबी केरा जवाब में चे तो नबी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे कलमे सां मोहब्बत ऐं पैगंबर साईं जी ताबेदारी हुजे त ये गालियूं अचन हां हो केतरा ॾिठासे जिंदगी गुज़री वई पर कलमो भी पूरो नथो अचे हिकड़े को जेकड़े मौली साहब पुछो था कलमो तो बुधा चे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद पाक रसूलुल्लाह जाथों ईंदो पियो हर को पियो पंहिंजे लेखे पियो पढ़ंदो कलमो सही कयो तका कब्र में भलाई थिएव तौहीद जी ॻाल्हि खे सोचो पैगंबर साईं जी रिसालत खे सोचो 3 नंबर ते पुछा कनि था मां दीन का तुझो दीन कहिड़ो आहे जवाब में चे तो दीन अल इस्लाम मुझो दीन इस्लाम अल्लाह सभिनी खे इस्लाम वारी दौलत नसीब करे जोर सां चओ अल्लाह साईं इस्लाम वारी दौलत नसीब करे मुजादा इस्लाम अथी कलमो अथी त बेड़ो पार थी नथी इस्लाम खुदा जो कसम तो दुनिया में भी नुकसान वारो आ त आखिरत में भी नुकसान वारो साईं जन फरमान था जड़ी ये जवाब दे तो अल्लाह जो मलाकन के हुक्म करे तो मलाकन जी कब्र के कुशादो कयो साईं जन फरमान था कब्र जी कुशादी थी मदल बस साईं जन फरमान था कि ड्रेग जड़ी कब्र कुशादी थी वनेस थी ऐं हुक्म थिएस तो अकेलो मता परेशान थे तंहिंजे करे के चौनम कनऊ मदल रोस हाणे एड़ी निंड कर जी पहिरी रात घोट ऐं कुआर गड़ी निंड कंदा न क़यामत ई एड़ी निंड में आराम में पयो हूंदो केड़ा कम कयो जो कब्र भी भली थे ऐं मुझे सुने रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जड़ी कुरान वारे इंसान के कब्र में रखियो वेंदो पोइ उनको पुछा कभी कब्र कुशादी थी वेंदस अर्ज़ कंदो मुझा अल्लाह कब्र भी कुशादी थी वई मालिक मांखे मोकिले त मां मोटी वञा पंहिंजनि खे दिलि जा ॾेई अचां ऐलान थींदो जेको आयो आहे त मोटियो ई कोन्हे को आहे दा को मोटियो आहे मां तव्हां खां थो पुछा कयां अमीर वियो को मोटियो ग़रीबनि मां को मोटियो फ़क़ीरनि मां को मोटियो जेको वियो आहे वरी मोटियो कोन्हे छो त मालिक साईं क़ुरान पाक में फैसलो कयो कहते ये भी सदु कंदे फरमाई ता कैफा तकफुरून बिल्लाहि व कुंतुम अमवातन फअहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजाऊन कुरान जे तो की ता पांजे मालिक सां ता इनकार कयो ता तो मौलन जे मिसाल हो अल्लाह ता के हयाती दई जिंदगी में मोकिलियो हयाती देण वारो केरा दा अम्मा जे पेट जे अंदर हिफाजत करण वारो केरा केतरा अम्मा जे पेट खां आया त मोल ही आया जिंदगी ॾिठो ही कोन दुनिया ॾिठो ही कोन हां फरमाई मुझो कानून आ ता के जीरो करे जमीन में मोकिलियो पर फरमाई मता समझो त जीरा थियो त हमेशा रहंदा से तुम युमीतुकुम वरी ता के मौत अची करे मारी थोड़ी से सुम्मा युहयीकुम वरी मरण खां पोइ कब्र में वञी वरी मां अल्लाह तव्हां खे ज़िंदा कंदुमि सुम्मा इलैहि तुरजऊन तव्हां सभिनी खे मां रब जे आॾो हलणो आहे पर जेते मौत आयो त वरी मोटी कढी न सघंदो अर्ज़ कयां अल्लाह जे तरफ़ां हुकुम थिए थो जेको आयो आहे त मोटियो नाही अल्लाह साईं भला जे मां नथो मोटी सघां त उन्हनि खे मोकिल घर वारनि खे उन्हनि खे दिलि जाए ॾियां ऐलान थिए थो उन्हनि जो अचण बि बंदि आहे चए साईं पोइ त मां अकेलो परेशान थींदुमि मुंहिंजो थींदुमि कब्र एॾी कुशादी पर मां अकेलो त मुंह थींदी पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अञा जो नज़र करे थो एक नौजवान खूबसूरत हसीन औरत मथों अची करे बीठी हैरान थियो पुछा करे तो अल्लाह जी बानी तू केरा दुनिया जी औरत चे थी ना भला जन्नत जी हूरा चवेस थी ना चे भला पो केरा तू किए तू आईया वह खूबसूरत हसीन औरत चवेस थी अल्लाह जा बना
तू दुनिया के अंदर मां के रात जो कुरान के पढ़ंदे हैं ॿुधंदे हैं अज कब्र में तोखे मुंह पे थी रब मां कुरान के सुनी सूरत ॾिनी आ तुझे मुंह जलाइण जे लाइ मां कब्र में आई आहियां। अहिड़ा कम कयो न जेके अॻिते मुंझा बि लह हिते तो गर्मी में साह मुझे और जे कब्र भी तंग हुजे तो हुते साह न मुझंदो दा हिते वारो कर भया पखो हलाए जाए वापडा वारनि तो हिकिड़ी गार लहंदी आ बि चढ़ंदी आ हां उते कहिड़ी वापडा थी उते कहिड़ी बिजली थी मुजादा उते बिजली थी त हे मालिक जो मिठड़ो क़ुरान अमल सालिहो थी। पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन इंसान जे लाइ हिकिड़ी लाइट मथो पई वरती बी सजे पासे खां खबे पासे खां अॻियां पोयां चइनी तरफ़ां खां लाइटियूं उन लाइट ते लिखियो पियो हूंदो मथी लाइट ते नज़र कंदो उन ते लिखियो पियो हूंदो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बी लाइट ते लिखियल हूंदो त हीअ तुंहिंजी निमाज़ थी टी लाइट ते लिखियल हूंदो हे तुंहिंजो रोज़ो थी चौथी ते लिखियल हूंदो हे तुझी ज़कात थी पंजी ते लिखियल हूंदो हे तुझो हज थी पोइ ये कम कर त लिखजे ई न कि न कॾहिं सैदो ई न ॾिनो हुजे अलाह जे घर में कॾहिं आयो ई न हुजे। हिकिड़े माण्हू जी भे गऊं आई मस्जिद में डुकी मौली साहब जो काड़े हेॾे कारे भया गऊं आई आहे अरे ॿधंदो न आहे नखे अलाह जे घर में भया सॼो घर ख़राब करे छॾियईं अलाह जो गऊं जे मालिक चवण लॻो मौली साहब गलती भी नहीं जानवर को थी माखो कड़ी गलती थी माखे कड़ी मस्जिद में ॾिठो थी जानवरानी को गलती थी वेंदी आहे हां हिकिड़ा वरी सही मस्जिद जे वेझो ई वरी जे हिकिड़ा ईंदई त मस्जिद में पिया फतकदई। पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मोमिन फिल मस्जिद साईं फरमान था अल मोमिन फिल मस्जिद कतैर फिल बुस्तान साईं फरमान था मोमिन मस्जिद में ई हुंदो आहे जीअं पखी बाग में हुंदो आहे अदा है भी मस्जिद में तो बाग ना न पा तरी मुझे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साईं फरमाता सहाबा कराम के फरमाता जरी तमा जन्नत जे बागन में गुजर कंदा कयो तो चरंदा कयो खाईंदा कयो सहाबा अर्ज करन था साईं जन्नत जा बाग त आखिरत में मिलंदा दुनिया में कड़ा जन्नत जा बाग न फरमाता अल मसाजिद रयाजुल जन्ना मुझे सुने सही फरमायो मस्जिदूं जन्नत जा बाग अथव दुनिया में अर्ज कंदा व मरता साईं भला उन में चर्जे छा खाण पीण लाइक़ बाग त कोन्हनि फरमाता सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम ये पढ़दा वेंदो गोया कि तव्हां जन्नत जा मेवा खाईंदा अथव। अर्ज कयो मोमिन मस्जिद में हमेशा खुश हूंदो आहे ऐं पाण साईं जन फरमाता वल मुनाफिक फिल मस्जिद कतैर फिल क़फ़स साईं जन फरमाता मुनाफिक मस्जिद में ईअं हूंदो आहे जीअं पखी पिंजरे में बंदि हूंदो आहे। अल्लाह शल सभिनी खे मस्जिद सां मोहब्बत ऐं प्यार अता फरमाए। अर्ज कयां उहा नेक औरत खूबसूरत हसीन औरत मथों बीठी अथसि अल्हम्दुलिल्लाह क़ुरान खे अहिड़ी अल्लाह सूरत ॾिनी आहे पढ़ो न था क़ुरान पाक खे तरी मुझे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साईं फरमान था जेको दुनिया जे अंदर सूरत मुल्क पढ़ंदो आहे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। सूरत मुल्क ईंदी अथव न ईंदी अथव दा यादि कयो पचायो इहे शयूं कम जूं अथव हे वाइदनि नसीहत में तव्हांखे इहे त ॻाल्हियूं सम्झायो। साईं फरमान था या सूरत मुल्क पढ़ण वारो जॾहिं कब्र मुरी खे काई ॾुखियाई थींदी त इहा सूरत मुल्क उन इंसान जे मथां ईअं छटरो कंदी जीअं दुनिया जे अंदरि कुकड़ पंहिंजे बचनि जे मथां खंभ विछाए करे बचनि खे तकलीफ़ खां बचाईंदी आहे या कब्र जे अज़ाब खां बि सूरत मुल्क इंसान खे बचाईंदी आहे। पढ़ो न अहिड़ा कम कयो त की कब्रां बि भलियूं थियनि दा। अर्ज़ कयां पोइ उहो नेक औरत ही औरत ॾे नज़र थो करे नेक औरत ॾे नज़र करे थो त हुन जे सीने जे मथां हिकिड़ो हार आहे मोतियुनि जो हथ विझी करे चवेसि थो ॾे ख़बर हे हार छा जो थी हे हार कहिड़ी शइ जो थी जवाब में चवेसि थी तूं इन हार खे चङी तरह ॾिस पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था हथ तो विझे हार में अञा हथ जो विझे थो त हार टुटी थो पएसि उहे मणिया हेठि किरी पवनि था मोती किरी पवनि था
वा खूबसूरत हसीन औरत चवेस थी आ त बई गजी करे इन मोतन के मेड़ियो वरी सागे हार के ठायो मुझे सोर भी करीम साईं जन फरमानता अना हार के मेड़ मोतन के शुरू कंता अना पूरो मेड़ ही कोन था त क़यामत कायम थी वने थी एडी कब्र वारी बरज़ख वारी हयाती अल्लाह पाक एतरे अंदाज में पूरी थो करे छे मुजादा ये मसला तरी भला थींदा जरी तहां सा मेहनत कंदासी अमल सालियो कंदासी अल्लाह कब्र दी अजाब खां बचाए आमीन।